नाज़रीन सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहाड़ शामिल करूं था हिन वक्त खबरूं। नाज़रीन चौहड़ जमाली हाई स्कूल के 9 क्लास जो 17 साला शागिर्द सागर पुट विक्यो महेश्वरी क्लास में कारतूसी पिस्तौल खणी अचण ते पिस्तौल ओचितो छुटण सबब खेस चंग में गोली लगण सबब सख्त जख्मी थी पियो, जंहिंखे रूरल हेल्थ सेंटर चौहड़ जमाली आंदो वियो। सिंध ऑनलाइन टीवी चौहड़ जमाली जी रिपोर्टर कादिर कहर जी रिपोर्ट मूजिब जख्मी शागिर्द सागर महेश्वरी ॿुधायो त आउं इतफाक़ी कारतूसी पिस्तौल छटण सबब जख्मी थियो आहियां। होॾां 9 क्लास जे क्लास उस्ताद नियाज़ अहमद खट्टी ॿुधायो त मामूल मूजिब शागिर्दनि जी हाज़िरी बाद पीरियड शुरू थियो त धमाको थियो ऐं जख्मी नौजवान रेड कई खेस बचाइण लाइ जल्द अस्पताल मोकिलियो आहे। हाई स्कूल जे हेड मास्टर मोहम्मद हारून चावड़ो ॿुधायो त आउं पंहिंजे ऑफिस में वेठल हुअसि त ओचितो धमाको थियो, वधीक जांच करे रहिया आहियूं। उन मौके ते चौहड़ जमाली पुलिस पहुची उस्ताद ऐं हेड मास्टर ऐं शागिर्दनि खां तफ़सील वरिता। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।